अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संजा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस से राय ॾेई छॾी। सेनेट चूंडू ओपन बैलेट ज़रिए कराइण वारी इस्तदा रद्द। सुप्रीम कोर्ट 4-1 जी अक्सरियत सां पंहिंजी राय ॿुधाई। अदालती राय मूजिब चूंडू ओपन बैलेट ज़रिए नथियूं कराए सघजनि। सेनेट चूंडू आर्टिकल 226 तहत थींदियूं। सेनेट चूंड आइन तहत थींदी, वोट हमेशह लाइ ॻुझो नथो रखे सघिजे। इलेक्शन कमीशन जदीद टेक्नोलॉजी ज़रिए क़दम खणी सघे थी। इलेक्शन कमीशन जे मुआवनत लाइ सभई इदारा पाबंद आहिनि। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडनि खे शफ़ाफ़ बणाए पार्लियामेंट आइन में तरमीम करे सघे थी। सुप्रीम कोर्ट जो फैसलो तारीख़ी आहे। सेनेट चूंडनि में हमेशा पैसा इस्तेमाल थींदा रहिया। कानून साज़ी में मुखालिफ धुर जा ज़ाती मफ़ाद अॻियां अचनि था। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो पेशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो पैसनि जे ज़ोर ते ईंदड़ ज़ाती मफ़ादनि ख़िलाफ़ कानून साज़ी नथा कनि। मुल्क इहा तरक़ी नाहे कई जंहिंजो हक़दार आहे। मुखालिफ धुर सेनेट चूंडनि में शफ़ाफ़ियत नथी चाहे। असां चाहियूं था त अवामी मफ़ादनि जो ख़्यालु रखूं। यूसुफ रज़ा गीलानी क़यादत जी करप्शन बचाइण लाइ कमु कयो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 46 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंगु वधी 12,892 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1392 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंगु वधी 5,81,365 थी वियो। फ़ाल केसनि जो अंगु वधी 22,093 ताईं पहुतो। 5,47,371 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब थी विया। कुंभ भरसा बुर्दी बिरादरी 2 धुरियनि में झेड़ो फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। वारसन पारां थाणे अॻियां लाश रखी धरणो। नवाबशाह में घोट ते छुरियुनि सां हमिलो कंदड़ औरत जो संदसि घर मां लाशत। वारसन वाक़िए खे आपघात करार ॾेई छॾियो। नाहिद महर ते इल्ज़ाम हो त हिन शादी तकरीब में घोट न्याज़ ते छुरी सां हमिलो करे खेसि ज़ख़्मी कयो हो। कोयटे जे इलाइक़े मच में तेज़ रफ़्तार LPG गैस टैंकर ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण सबबि कल्टी। 1 ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।